जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 14 जनवरी 2024 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी टीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्य में कोई विघ्न या वियोग थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जी उपासना करे निकिरण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू अवॉइड कंदा त बहितर रहंदो। हुननि जो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं एनर्जी तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। औरा पंहिंजी सुठी रखणी आहे, पॉजिटिव रहणो आहे। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। कंहिं ज़रूरतमंद के कुछ न कुछ दान करण तव्हांजो ॾींहुं बहितर करे थो सघे। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति भी थी सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे जीवन साथी मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कंहिं मंगल कार्य में वञण जो या सम्मिलित थियण जो मौक़ो मिली थो सघे। कार्यस्थल ते धन प्राप्ति थी सघे। अॼु मन ख़ुशि रहंदो, तॾहिं सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। कार्यस्थल ते बि ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु रखण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुछ न कुछ दान करण या भगवान सूर्य खे अर्घ ॾियण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। इच्छाऊं पूरी थियण जो ॾींहुं आहे अॼु हुननि जे लाइ। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते बि ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु मन तमामु ख़ुशि रहंदो। काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते तव्हांखे भाग्य पूरो साथ ॾींदो। ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त हिसाब किताब में भी ध्यानु ॾियणो पवंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं कि अगरि तव्हां तुला राशि जा आहियो त कहिड़ो मंत्र जाप करण सां रोग नाश थी वेंदो, सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। इहो मंत्र नित्य जाप करण सां, घटि में घटि ॾींहं में 10 दफ़ा जाप करण सां तव्हांखे तमामु सुठो रिज़ल्ट अची सघंदा। उहो तुला राशि वारनि जे लाइ मंत्र आहे ओम
तत्व निरंजनाय तारक माराय नमः। इहो मंत्र तव्हां नित्य जाप कंदा त तव्हांखे सुख संपदा जी प्राप्ति थींदी, मनवांचित फल जी प्राप्ति थींदी। साण ई साण तव्हांखे जेकी बि इच्छा हूंदियूं उहो पूरी थियण जी पूरी संभावना आहे। साण ई साण तव्हांखे धन, यश, लाभ, कीर्ति सभु प्राप्त थी थो सघे। पर यादि रखिणो आहे कि इहो मंत्र नित्य तव्हां पंहिंजे मंदिर में घटि 10 दफ़ा रोज़ जाप कंदा त ई रिज़ल्ट अची वेंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सुवाल। अॼु जो सुवाल आहे नरेंद्र जी जो, जेके वाशी नवी मुंबई जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सुवाल आहे कि उहे हुननि जी पढ़ाई पूरी थियण खां पोइ बि हुननि खे नौकरी मिलण जे लाइ जाम तकलीफ़ूं थियूं अचनि। त नरेंद्र जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे जल्द सां जल्द नौकरी मिलण जा योग बीठल आहिनि। तेसिताईं तव्हां मंगल ॾींहुं हनुमान जी जे मंदिर ऐं छंछरु ॾींहुं हनुमान जी जे मंदिर वञणु चालू कयो। मंगल ॾींहुं काई न काई मिठी शइ जो भोग लॻायो। थी सघे त पंहिंजे हथनि सां बजरंग बली खे सिंदूर लॻायो त जल्द सां जल्द तव्हांजी कामना पूरी थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।